بسم الله الرحمن الرحيم. إن الذين اتخذوا العجل سينالهم غضب من ربهم وذلة في الحياة الدنيا وكذلك نجزي المفترين. والذين عملوا السيئات ثم تابوا من بعدها وآمنوا إن ربك من بعدها لغفور رحيم. ولما سكت عن موسى الغضب أخذ الألواح وفي نسختها هدى ورحمة للذين هم لربهم يرهبون. واختار موسى قومه 70 رجلا لميقاتنا فلما أخذتهم الرجفة قال رب لو شئت أهلكتهم من قبل وإياي أتهلكنا بما فعل السفهاء منا إن هي إلا فتنتك تضل بها من تشاء وتهدي من تشاء أنت ولينا فاغفر لنا وارحمنا وأنت خير الغافرين. واكتب لنا في هذه الدنيا حسنة وفي الآخرة إنا هدنا إليك قال عذابي يصيب به من نشاء ورحمتي وسعت كل شيء فسأكتبها للذين يتقون ويؤتون الزكاة والذين هم بآياتنا يؤمنون. الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم. فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون. صدق الله العظيم. बेशक जिन माण्हुनि वरितो बणायो गाबे खे अनक़रीब पहुचंदो इन्हनि खे ॾमर ग़ज़ब इन्हनि जे रब जे तरफ़ां ऐं ज़िल्लत दुनिया जे हयातीअ में ऐं अहिड़ी तरह सज़ा ॾींदा आहियूं असां कूड़ ठाहींदड़नि खे। ऐं जिन माण्हुनि अमल कया बुरा बुछड़ा पोइ तौबा कयूं उन खां पोइ ऐं ईमान आंदऊं बेशक तुंहिंजो रब उन खां पोइ बख़्शींदड़ महिरबान आहे। जॾहिं लथो मूसा अलैहिस्सलाम खां गुस्सो ख़त्म थी मूसा अलैहिस्सलाम खां कावड़ त खयईं पटियूं ऐं उन जे नुस्खे में उन जे लिखणी में हुई हिदायत ऐं रहमत उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके पंहिंजे रब खां डिॼनि था। ऐं चूंडिया मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम मां 70 माण्हू असांजे वाइदे जे लाइ। पोइ जॾहिं वरितो उन्हनि खे ज़िलज़िले चई ए रब मुंहिंजा जेकर तूं चाहे हा त हलाक करियां इन्हनि खे पहिरियों ऐं मूंखे बि छा तूं हलाक करे तो असांखे उन जे करे जो कयो आहे बेवकूफ़नि असांजे मां न आहे इहो मगर तुंहिंजी आज़माइश तुंहिंजो इम्तिहान गुमराह करे तो इन असां जंहिंखे चाहे ऐं हिदायत करे तो जंहिंखे चाहे। तूं असांजो मालिक आहे
माफ़ कर बख़्श असांजे लाइ ऐं बाज कर असां ते, रहम फरमा असां ते, ऐं तूं भलो बख़्शींदड़ आहीं। ऐं लिख असांजे लाइ हिन दुनिया में भलाई ऐं आख़िरत में, बेशक असां मोटिया आहियूं तोॾां, बेशक असां हिदायत कया विया आहियूं तुंहिंजे तरफ़। फरमाई चयईं मुंहिंजो अज़ाब पहुचायां थो मां इहो जंहिंखे चाहियां, ऐं मुंहिंजी रहमत कुशादी आहे हर शइ खां। पोइ अनक़रीब लिखंदुमि मां इन खे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके डिॼनि था, तक़वा इख़्तियार कनि था ऐं ज़कात ॾियनि था, ऐं जेके इहे असांजे आयतुनि ते ईमान आणनि था, ऐं जेके पैरवी कनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। रसूल जेको नबी आहे, जेको उम्मी आहे, जंहिंखे रहनि था लिखियल पाण वटि तौरात में ऐं इंजील में, जेको हुकुम करे थो इन्हनि खे चङनि कमनि जो ऐं रोके थो इन्हनि खे बुराइनि बुछड़ाइनि खां, ऐं हलाल कंदो उन्हनि लाइ पाक शयूं ऐं हराम कंदो उन्हनि जे लाइ पलीत शयूं, ऐं लाहींदो इन्हनि खां ॿार उन्हनि जा ऐं उहे ॻट जेके उन्हनि ते हुया, उहो जिन ईमान आंदो उन ते ऐं साथ ॾिनऊं उन जो ऐं मदद कयूं उन जी ऐं ताबेदारी कयूं उन नूर जी, या ताबे थिया उन नूर जा जेको लाथो वियो उन सां गॾु, इहे ई कामयाब थींदड़ आहिनि। सूरतुल आराफ जो 18 रुकू, 9 सिपारे जो 8 रुकू, आयत नंबर 151 खां आयत नंबर 157 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत कईसीं ऐं इन्हनि आयात जो मुकम्मल लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 4 सफ़ो नंबर 72 खां नकुल कजे थो। इन आयतुनि में पहिरीं आयत में अल्लाह ताला बनी इसराइल जे अंजाम बद जो ज़िक्र फरमाया है, त आख़िरत में उन्हनि खे रब्बुल आलमीन जे गज़ब ऐं ॾमर सां साम्हूं थींदा, जंहिंखां पोइ कोई उन्हनि खे पनाह न ॾेई सघंदो। दुनिया में उन्हनि खे ज़िलत ऐं ख़्वारी मिली, जीअं सामरी उनजे साथियुनि जो हाल थियो, त उन्हनि जेका बुत परस्ती कई, सही नमूने सां तौबा न कयूं, त अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में ख़्वार ऐं ज़लील कयो, जो उनखे मूसा अलैहिस्सलाम इहो हुकुम ॾिनो त उहे सभु माण्हू हिक ॿिए खां अलॻि रहनि ऐं न उहो कंहिंखे हथु लॻाए न कोई उनखे हथु लॻाए। चुनांचे उहो सॼी उमिरि ईअं जानवरनि वांगुरु जानवरनि सां गॾु घुमंदो रहियो, कोई माण्हू उनजे वेझो न वेंदो हो। तफ़सीर कुर्तुबी में बरिवायत क़तादा रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मज़कूर आहे त अल्लाह ताला उन ते इहो अज़ाब मुसलत कयो सामरी ते, जॾहिं कोई उनखे हथु लॻाईंदो हो या उहो कंहिंखे हथु लॻाईंदो त फ़ौरन ॿिन्ही खे बुख़ार थी वेंदो। इहा कुदरती उनखे सज़ा हुई। जेकर कोई उनखे टच कंदो हो या हो कंहिंखे हथु लाहींदो हो त पोइ फ़ौरन ॿिन्ही खे, सामरी खे बि बुख़ार थी वेंदो, जंहिंखे हथु लाहियईं उन खे बि बुख़ार थी वेंदो। क़ुरान शरीफ़ में आहे, पोइ जॾहिं माण्हुनि खे ॾिसंदो पोइ चवंदो लामिसास हथु न लाहिजो, लामिसास हथु न लाहिजो। ईअं इहा उनखे सज़ा हुई। तफ़सीर रूहुल बयान में आहे त इहा ख़ासियत उन जे नसुल में अॼु ताईं बाक़ी आहे। इहो अज़ाब त उन जे खां नसुल खे जेको हथु लाहींदो उहो बि बुख़ार में, जंहिंखे हथु लॻो उहो बि बुख़ार में मुब्तला थींदो। ऐं अल्लाह ताला फरमाए वकज़ालिक नजज़िल मुफ़्तरीन, ऐं असां अल्लाह ताला ते जेके माण्हू कूड़ घड़नि था, पंहिंजूं ॻाल्हियूं ठाहिनि था, उन्हनि खे ईअं बदिलो ऐं सज़ा ॾींदा आहियूं। सुफ़ियान बिन उयैना रज़ियल्लाहु तआला फरमायो रहमहुल्लाह
जेको माण्हू दीन में बिदअत इख्तियार करे थो उहो बि अल्लाह ताला ते कूड़ घड़ण वारो मुजरिम आहे ऐं इन सज़ा जो मुस्तहक़ आहे। इमाम मालिक रहमतुल्लाह इन आयत मां दलील वठंदे फरमाया त दीन में पंहिंजे तरफ़ां बिदअतूं ईजाद करण वारनि जी इहा ई सज़ा आहे त आख़िरत में उन्हनि ते अल्लाह ताला जो ॾमर हूंदो, दुनिया में उन्हनि जे मुक़दर में ज़िलत हूंदी। ॿी आयत में उन्हनि माण्हुनि खे जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम तंबीह कई, बाद पंहिंजे इन जुर्म खां तौबा कयूं ऐं तौबा जे लाइ जेको अल्लाह ताला उन जे लाइ शर्त रखियो उहो इहो हो त सभु माण्हू हिक ॿिए खे क़त्लु कयो तौबा जे लाइ। हिन उम्मत जे लाइ त आसानी आहे न, तौबा रोई करे हथ खणी करे अल्लाह ताला माफ़ु करे छॾे। बनी इसराइल जे लाइ इहो त तौबा ईअं कयो जो हिक ॿिए खे क़त्लु कयो, तव्हांजी तौबा इहा आहे। पोइ इहे माण्हू अल्लाह ताला जे हुकुम बजावरी जे लाइ मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे अल्लाह ताला जो हुकुम ॾिनो त समूरनि जी तौबा क़बूल थी वई। उन क़त्ल आम में जेके माण्हू मारिया विया मरी विया उहे शहीद, बाक़ी जेके रहिया उन्हनि जी मग़फ़िरत थी वई। तौबा जे तौर ते जेके क़त्ल थी विया उहे शहीदनि में अची विया, जेके बाक़ी उन्हनि मां बची विया उन्हनि जी मग़फ़िरत थी वई। इन आयत में अल्लाह ताला इरशाद फरमाया जेके माण्हू बुरा अमल कनि था, ख़्वाह केॾो ई वॾो गुनाह ऐं कुफ़ुर मासियत जा हुजनि, उन खां पोइ तौबा कनि, ईमान खे दुरुस्त कनि, ईमान जे मुताबिक़ पंहिंजे अमाल जी इस्लाह कनि त अल्लाह ताला उन्हनि समूरनि खे पंहिंजे रहमत सां माफ़ु फरमाए छॾींदो। इन लाइ इंसान खे घुरिजे त जॾहिं कोई बि गुनाह थी वञे फ़ौरन तौबा करे अल्लाह ताला जे तरफ़ रुजू करे। पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खां कावड़ कुझु ढरी अथई त तौरात जूं जेके तख़्तियूं कावड़ में रखियूं हुअईं, जल्दबाज़ी में रखियूं हुअईं, पोइ हे खयईं, पोइ उन मां कुझु भॼी पियूं। अल्लाह ताला उन जी जॻह ते उनखे ॿियूं तख़्तियूं ॾिनियूं जेका जिन में उहे साॻियूं हिदायतूं लिखियलु हुयूं। पोइ जॾहिं चौथी आयत में अल्लाह ताला फरमायो त मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह ताला जे किताब तौरात खणी बनी इसराइलनि खे ॾिनो त उहे पंहिंजे हीला बहाना कंदे चयूं त असांखे इहो कीअं यकीन अचे त इहो अल्लाह ताला जो कलाम आहे। अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम खे बनी इसराइलनि हेॾा मौजज़ा ॾिठऊं चएसि त असांखे कीअं यकीन अचे त हे तौरात अल्लाह जो कलाम आहे। मुमकिन आहे त तूं पंहिंजे तरफ़ां लिखी खणी आयो हुजे। उन्हनि खे इत्मीनान ॾियारण जे लाइ मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां दुआ घुरी। पोइ अल्लाह ताला इरशाद फरमाए त हिन क़ौम जा माण्हू मुंतख़ब करे उन्हनि खे कोहे तूर ते वठी अच, जबल तूर ते वठी अच त असां उन्हनि खे पंहिंजो कलाम ॿुधाईंदासीं जंहिंमां उन्हनि खे यकीन अची वेंदो। मूसा अलैहिस्सलाम उन्हनि बनी इसराइलनि मां 70 माण्हुनि जो इंतिख़ाब कयो ऐं उन्हनि खे जबल तूर ते वठी वियो। हस्बे वाइदा उन्हनि पंहिंजे कननि सां अल्लाह ताला जो कलाम ॿुधो। अल्लाह ताला उते पंहिंजो कलाम कयो ऐं उन्हनि पंहिंजे कननि सां ॿुधो, जिन खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम 70 माण्हुनि खे चूंडे वियो उन्हनि ॿुधो। जॾहिं उन्हनि जी इहा ॻाल्हि पूरी थी वई पोइ वरी चवणु लॻा त असांखे कहिड़ी ख़बर त इहो अलाह जो आवाज़ु आहे या कंहिं ॿिए जो आवाज़ु आहे। जंहिंखे न मञिणो हूंदो आहे पोइ उन जा एतिराज़ खुटंदा ई कोन्हनि खे, चए त असांखे कहिड़ी ख़बर थी इहो अलाह जो आवाज़ु आहे या कंहिं ॿिए जो आवाज़ु आहे। असां तॾहिं यकीन कंदासीं जॾहिं असां खुलम खुला अलाह ताला खे ॾिसूं। असां ज़ाहिर ज़हूर अलाह साईं खे ॾिसूं त पोइ मञींदासीं। उन्हनि जी इहा हठ धर्मी हुई, जहालत हुई, उन ते रब साईं नाराज़ थी पियो ऐं उन्हनि जे हेठों ज़िलज़िलो आयो, मथां जेको आहे खिवण उन्हनि ते आई। सिंधी में असां खिवण चवंदा आहियूं, गजगोड़ खिवण, जंहिंसां उहे बेहोश थी पिया। बज़ाहिर उन्हनि जी हालत ईअं थी ॼण त मरी विया आहिनि। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हिन वाक़े मां ॾाढो सदमो थियो। सभ खां पहिरियों त इहो पंहिंजे क़ौम जा मुंतख़ब माण्हू वठी वियो हो ऐं पोइ इन जे करे त जॾहिं मोटी ईंदो त क़ौम उनखे तोहमत लॻाईंदी त मूसा अलैहिस्सलाम इन्हनि खे वठी वञी क़त्ल कराए आयो आहे, माराए आयो आहे। ऐं उन तोहमत खां पोइ ज़ाहिर आहे त वरी उहे बदिले में हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तौबा नऊज़ बिल्लाह क़त्ल कंदा, शहीद कंदा। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम
अल्लाह जल्ल शानु खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा परवरदिगार, मां ॼाणा थो त तूं इन वाक़े मां इम्तिहान वठणु थो चाहीं ऐं पोइ इन इम्तिहान मां जेकॾहिं तूं इहो चाहे हा इन्हनि खे पहिरियों ई हलाक करे छॾे हा ऐं मूंखे बि मारे छॾे हा त पोइ इहो जेका तोहमत मूं ते न लॻे हा। पोइ अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दुआ सां इन्हनि खे ज़िंदा कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दुआ सां इहे ज़िंदा थी पिया। पोइ 5 आयत में अल्लाह ताला इहो फरमाए त मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, वक्तुब लना फी हादिद दुनिया हसनतुन व फिल आखिरति इन्ना हुदना इलैक। असांजा रब असांजी दुनिया भी भली फरमाए, आख़िरत भी असांजी भली फरमा। उन जे जवाब में अल्लाह ताला फरमाए त अज़ाब मुंहिंजो आहे, मां जंहिंखे वणे त कयां, रहमत भी मुंहिंजी आहे, हर शइ खां कुशादी आहे। इहा रहमत उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जिन जे अंदरि तक़वा आहे, जिन जे अंदरि ख़ौफ़ ख़ुदा आहे ऐं जेके ज़कात ॾियनि था ऐं जेके असांजे आयतुनि ते ईमान आणनि था, इन्हनि माण्हुनि खे मुंहिंजी रहमत जेको आहे हासिलु आहे ऐं उन्हनि खे मुंहिंजी रहमत पहुचे थी। इन जवाब जे में हज़रात मुफ़स्सिरीन जा मुख़्तलिफ़ कौल आहिनि त इते साफ़ लफ़्ज़नि में क़बूलियत दुआ जो ज़िक्र न आहे। जीअं ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमा, क़द ऊती त सुअलक या मूसा या उजीबत दावतुकुमा, तव्हां ॿिन्ही जी दुआ क़बूल थी वई या तव्हांजो सवाल पूरो थी वियो। इते अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे इहो फरमायो त जिन माण्हुनि ते ताब ऐं अज़ाब थियो उन्हनि खे माफ़ी ॾिनी वई ऐं उन्हनि ते रहमत कई वई। ऐं ॿियो इहो त मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजे पूरी क़ौम जे लाइ दुनिया आख़िर जी भलाई मुकमल लिखी छॾ। पहिरीं दुआ जो जवाब इन आयत में ज़िक्र आहे ऐं ॿी दुआ जो जवाब ॿी आयत में ज़िक्र आहे। पहिरीं आयत जो हासिल इहो आहे त मुंहिंजी आदत इहा आहे त मां हर गुनाहगार ते अज़ाब न कंदो आहियां, बल्कि सिर्फ़ु उन्हनि ते जिन खे मां बवजह इंतिहाई सरकशी जे अज़ाब ॾियणु चाहींदो आहियां, उन्हनि जे लाइ उन्हनि माण्हुनि खे अज़ाब ॾींदो आहियां। ऐं जेके बेफ़िक्र थी वेंदा आहिनि ऐं सफ़ा सरकश थी वेंदा आहिनि, ऐं अज़ाब मुंहिंजो हुकुम आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे वणे त मां कयां, जंहिंखे वणे त मां छॾे ॾियां। बाक़ी रहमत, मुंहिंजी रहमत हर शइ खे हावी आहे, मुहीत आहे, इंसान हुजे या गैर इंसान हुजे, मोमिन हुजे या काफ़र हुजे, फरमाबरदार हुजे या नाफरमान हुजे, बल्कि जंहिंखे दुनिया में कोई अज़ाब ऐं तकलीफ़ ॾिनी वेंदी आहे उहा बि रहमत खां ख़ाली न हूंदी आहे। कम अज़ कम इहो हूंदो आहे जंहिं मुसीबत में मुब्तला आहे उन खां वॾी मुसीबत उन ते न विधी वई आहे, हालांकि अल्लाह ताला खे उनखे कुदरत बि आहे। माना अल्लाह ताला जीअं असां वावेला कंदा आहियूं, कॾहिं खां थोरी तकलीफ़ थी पवंदी आहे, सिहत में, माल में, दौलत में असां वावेला कंदा आहियूं, हालांकि इहा बि रहमत हूंदी आहे अल्लाह ताला जे तरफ़ मुतवजे थियण जे लाइ। अल्लाह खे तिनी खां वधीक कुदरत आहे त असांखे पकड़ करे सघे हा, पर अल्लाह ताला इहा थोरी सज़ा ॾिनी आहे, थोरी पकड़ ॾिनी आहे। इहा बि अल्लाह ताला जी रहमत खां ख़ाली न आहे। माण्हू हर वक़्तु रब जो शुक्र बि करे ऐं हर वक़्तु सब्र बि करे। इन में मौलाना अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त वुसअत रहमत जी इहा माना आहे त रहमत जो दाइरो कहीं खां तंग न कयो आहिनि। इन जे लाइ इहा माना न आहे त हर शइ ते रहमत हुजे। जीअं इब्लीस मलून चयो त मां बि हिकु शइ आहियां, हर शइ ते रहमत आहे, लिहाज़ा मूं ते बि रहमत आहे। क़ुरान करीम जे अल्फाज़ में इन तरफ़ इशारो मौजूदु आहे, ईअं न फरमाई त हर शइ ते रहमत कई वेंदी आहे, बल्कि फरमाई त सिफ़त रहमत तंग न आहे, वसी आहे। जंहिं ते अल्लाह ताला रहमत फरमाइणु घुरे त फरमाईंदो आहे, तंहिंजे करे जंहिं ते अल्लाह चाहींदो उन ते रहमत थींदी, बाक़ी हर कंहिंखे इहा रहमत हासिल न थींदी। ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमाए कज़बूका फकुर रब्बुकुम ज़ू रहमतिन वासिया वला युरद्दु बासु अनिल क़ौमिल मुजरिमीन, त अल्लाह जी रहमत वॾी आहे पर मुजरिमनि क़ौमनि खे इहा रहमत हासिल न थींदी आहे। बहरहाल त रहमत अल्लाह ताला जी वसी ऐं कुशादी आहे। अल्लाह ताला उन्हनि खे ॾींदो आहे जंहिंजे अंदरि तक़वा हूंदी आहे ऐं जंहिंजे अंदरि ज़कात जी अदायगी हूंदी आहे
जिन जे अंदरि अल्लाह ताला जे आयात ते ईमान आणींदा आहिनि उन्हनि ते जेको आहे अल्लाह ताला जी रहमत हूंदी आहे। ऐं उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदा मुकम्मल फलाह ऐं कामयाबी जा मुस्तहक़ थींदा। हज़रत क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो जॾहिं इहा आयत नाज़िल थी व रहमती वसियत कुल शैइन, मुंहिंजी रहमत हर शइ खे वसी आहे, त इब्लीस चयो त मां इन रहमत में दाख़िल आहियां। पर पोइ अल्लाह ताला फरमाए त रहमत आख़िरत ते ईमान वग़ैरह जे शर्त सां मशरूत आहे, त रहमत उनखे मिलंदी जंहिंखे ईमान हूंदो। तंहिंजे करे उनखे ॿुधी करे इब्लीस मायूस थी वियो। पर यहूदीन ऐं नसारनि वरी दावा कयो त असां में इहा सिफ़त मौजूदु आहे, यानी तक़वा बि आहे, ज़कात बि ॾियूं था, ईमान बि आहे। पोइ उन खां बाद में अल्लाह ताला शर्त लॻायो त जेके नबी उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणींदा उन्हनि खे रहमत हासिल थींदी। तंहिंजे करे जेके हाणे यहूदी हूंदो हिन वक़्त में, नसारो हूंदो हिन वक़्त में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी नथो करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत खे नथो मञे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान नथो आणे, उनखे अल्लाह जी रहमत शामिल न थींदी। एसिताणी हिकिड़ी आयत छॾीसीं जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ख़ासि सिफ़तूं ऐं हिन उम्मत जूं मख़सूस सिफ़तूं ऐं फ़ज़ीलतूं आहिनि। इंशाअल्लाह ताला सुभाणे ज़िंदगी रही त वरी उम्मत जूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ख़ासि सिफ़तूं सुभाणे ख़ासि इन हिकिड़ी आयत जो दर्स पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।